अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सरनिसरा पांध में बशीर कासमानी ओठो लिखे थो। एक हकीकत याब आहे तो थर खे दुनिया सां ॻंढींदड़ हिन झूने शींहं ते भले केतिरा बि बाज़ारी ॿोली ॻाल्हाइनि ऐं पंहिंजी औकात ज़ाहिर कनि, पर हिन मर्द मुजाहिद जा कयल कम वॾे वागे ॿोलींदा त थर जा मारवाड़ा अॼु बि खेतलारी जे हिन शींहं सां गॾु आहिनि। हिकु हक़ीक़त इहा बि आहे त हिन जेके डोड़ूं मुखालफ़नि खे कढरायूं पूरे सिंध में कासबे जे बॉर्डर ताईं उनजो मिसाल नथो मिले, पर इहे रांभाट इलेक्शन खां पोइ बि काफ़ी हाउसनि में मथो पिटींदा रहिया ऐं पोड़े शींहं जी अवामी हिमायत जूं रड़ियूं करे एतिराफ़ कंदा रहिया। बाक़ी ॿिन्ही नंढे क़द जा हल्का माण्हू इलेक्शन वारनि ॾींहंनि में ज़मीर खपाए पियो पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारण लाइ का बेतकी ऐं बेज़मीरी वारी ॻाल्हि कनि। सम्झां थो उनजो जवाबु मुनासिबु नाहे। तूं कर जो तोखे करिणो आहे ही दौर अयाज़ गुज़रणो आहे। तूं कर जो तोखे करिणो आहे ही दौर अयाज़ गुज़रणो आहे। ही पंहिंजी करणी भरणी आहे, पर सिंध अयाज़ अमर रहणी आहे, पर सिंध अयाज़ अमर रहणी आहे।